अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो अदाकार ऐं कमाल खान जे नाले सां मशहूरु अदाकार अहमद अली शेख केरु ऐं किथां जो आहे? अदाकार अहमद अली शेख खे एतिरी शोहरत छो मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं पुराणे वक़्त जो अदाकार अहमद अली शेख जो तालुक़ दादू शहर भरिसां हिकिड़े नंढड़े ॻोठ सां आहे। अहमद अली शेख अदाकार थियण खां अॻु हिकु कैमरामैन हो ऐं हू शादी प्रोग्राम रिकॉर्ड कंदो हो। अहमद अली शेख जी पैदाइश 14 अगस्त 1982 ईस्वी ते थी। अदाकार अहमद अली शेख फ़न जी शुरूआत 1992 ईस्वी खां कई। अहमद अली शेख केतिरा ई सिंधी टेली फिल्म कया, जंहिंमें कूंज, शिकार, वरी वरंदो वाव, इश्क जो इंतकाम, ज़ुल्म ऐं ॿिया बि केतिरा ई सिंधी टेली फिल्म मौजूदु आहिनि। उनखां अलावा अहमद अली शेख केतिरा ई सिंधी ड्रामा कया, जंहिंमें सारंग, बग़ावत, उॾाम, पत्थर जा माण्हू, ज़हर ज़िंदगी, पत्थर दिल, मक़तल ऐं ॿिया बि केतिरा ई सिंधी ड्रामा मौजूदु आहिनि। अदाकार अहमद अली शेख जो पसंदीदा ऐं पंहिंजे शहर जो फ़नकार उस्ताद मंज़ूर सखीरानी आहे। अदाकार अहमद अली शेख जी मोहबत ऐं पसंदि जी शादी थियल आहे, जंहिंमां उनखे ॿार बि आहिनि। अदाकार अहमद अली शेख हिन वक़्त ताईं दादू शहर में हिकु किरयाने जो दुकान बि हलाईंदो आहे। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।